लाहौर तरक्याती मनसूबनि में करप्शन ऐं किकबैक्स जे इल्ज़ाम तहत पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही ऐं संदसि पुटु मोनिस ख़िलाफ़ नेब रेफरेंस तयारु करे वरितो आहे। ज़रीन दावा कई आहे त परवेज़ इलाही जे वॾ विज़ारत दौरान संदसि पुट जे असासनि में इज़ाफ़ो थियो आहे। नेब ज़रीन ॿुधायो त गुजरात में तरक्याती मनसूबनि में करप्शन ऐं किकबैक्स जे इल्ज़ामनि में PTI जे सदर परवेज़ इलाही ऐं संदसि पुटु मोनिस इलाही समेत ॿियनि ख़िलाफ़ नेब रेफरेंस तयारु करे वरितो आहे। रेफरेंस में परवेज़ इलाही, मोनिस इलाही, मोहम्मद ख़ान भट्टीअ समेत 6 जवाबदारनि खे नामज़द कयो वियो आहे। ज़रीन ॿुधायो आहे त परवेज़ इलाही वॾे वज़ीर जी हैसियत सां गुजरात लाइ 72 अरब जा तरक्याती पैकेजिस ॾिना ऐं क़ानून जे उबतड़ समूरनि तरक्याती मनसूबनि जी मंज़ूरी ॾिनी ऐं किकबैक्स वरिता। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।